ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खैरपुर ऐं भरपासे में बरसात सबब मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿिनि घरनि जूं छितियूं किरण सबब हिकु नींगरी फ़ौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खैरपुर जे लुकमान मेमण पाड़े में घर जी छित किरण सबब 10 साला मुक़दस फ़ौत थी वई आहे। ॻोठ बादाणे में पिणु घर जी छित किरण सबब 4 नींगरियूं 14 साला रकीबला, 17 साला अमीना, 14 साला सीमा समेत हिकु औरत साइमा सख़्त ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मूंखे ॿुधाईंदा हलूं खैरपुर में ज़ख़्मियुनि में 2 नींगरनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। खैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ आई, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कई पिया। खैरपुर ऐं भरपासे में बरसात सबब मुख़्तलिफ़ हंधनि ते 2 घरनि जूं छितियूं करण सबब हिकु नींगरी फ़ौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर अली अकबर गोपांग टेलीफोन लाइन ते मौजूद है। अली अकबर, आगाह कजो इन हवाले से। जी, खैरपुर ऐं उन जे आसपास में बरसात जा हाञा जेके आहिनि उहे जारी आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते 2 घरनि जूं जेके छतूं किरण सबब हिकु नींगरी मौक़े ते फ़ौत थी वई आहे, जॾहिं त हिकु औरत समेत 4 नींगरियूं जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पियूं आहिनि, जिन्हनि खे ज़ख़्मियुनि ऐं फ़ौती नींगरी जो जेको मढ़ आहे उहो सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त खैरपुर लुकमान मेमण पाड़े में घर जी छित किरण सबब 10 साला मुक़दस मंगरियो जेका फ़ौत थी वई आहे, जॾहिं त खैरपुर जे ॻोठ बादाणी में घर जी छित किरण सबब 4 नींगरियूं 14 साला रकीबुल्ला, 7 साला अमीना ऐं 14 साला समीना समेत हिकु औरत आहे साइमा खातू जेका शदीद ज़ख़्मी थी पियूं आहिनि, उन्हनि खे बि सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि जो जेको इलाजु आहे उहो सिविल अस्पताल खैरपुर में हलंदड़ आहे। जॾहिं त फ़ौती नींगर जेका आहे मुक़दस, उनजो लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो आहे ऐं ॿिए पासे जेके ज़ख़्मी में 2 नींगरियूं आहिनि उन्हनि जी हालत जेका आहे उहा गणती जोगी आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त खैरपुर में बरसात में भितूं ऐं छितियूं किरण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते भितूं छितियूं किरण जे नतीजे में अॼु हिकु ॾींहं में जेको आहे 20। ठीक है, वॾी महिरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।